निगरान वफाकी सरकार कसर न छड़ी वींदे वींदे अवाम मथा महंगाई जा बम गोला उछलाइण लगी। पेट्रोल ₹2.73 हाई स्पीड डीजल ₹8.67 फी लीटर वाध करे छड़ी। अवाम जूं दाहूं ऐं कोकूं नाणे वारी वज़ारत नोटिफिकेशन जारी करे छॾियो। पीटीआई वफ़द जी जेयूआई सरबराह मौलाना फजलुर रहमान से मुलाकात। आम चूंडुनि खे रद्द करे धांधली ज़दा करार ॾेई मुस्तक़िल हिकमत अमली ते ग़ौर। इलेक्शन से सियासी इस्तेकाम न ईंदो। हाफ़िज़ हमदुल्ला जूं मीडिया से ॻाल्हियूं। पीटीआई पारां 17 फरवरी ते धांधली ख़िलाफ़ तहरीक हलाइण जो ऐलान। बैरिस्टर सैफ चयो आहे त पीटीआई ऐं जेयूआई 8 फरवरी जे आम चूंडुनि खे रद्द करे थी। 8 फरवरी ते थियल चूंडूं जाली ऐं धांधली वारियूं आहिनि। अवामी मैंडेट नाहे। जेयूआई अॻवाननि सां तमाम सॼे माहौल में ॻाल्हियूं थियूं आहिनि। जेयूआई सरबराह फजलुर रहमान चयो आहे त बानी पीटीआई ख़िलाफ़ तहरीक अदम एतमाद जी तहरीक जनरल बाजवा जे चवण ते आंदी वई। जनरल फैज़ हमीद ऐं जनरल बाजवा राब्ते में हुआ। खानगी टीवी के इंटरव्यू ॾींदे जेयूआई सरबराह जो चवणो हो त फैज़ हमीद मूं वटि अची चयाईं त जेको करणो आहे सिस्टम अंदरि रही कयो वञे। मां अदम एतमाद जे हक़ में न हुयसि। जीडीए पारां आम चूंडुनि में धांधली ख़िलाफ़ जामशोरे में अॼु धरणे हयो वेंदो। धरणे जूं तयारियूं मुकमल। हुरजमायत तोड़े जीडीए में शामिल ॿियनि पार्टियुनि जा कारकुन धरणे वारी हंधि पहुचण शुरू थी विया। मेहरान यूनिवर्सिटी इंतिज़ामिया मिड टर्म सेमेस्टर वारा इम्तिहान मुलतवी करे छॾिया। सिंध यूनिवर्सिटी इंतिज़ामिया पारां ट्रांसपोर्टर्स न हलाइण जो फ़ैसिलो। सिंध यूनिवर्सिटी में ॾिठल टेस्ट ऐं लाॻापियल कॉलेजनि जा इम्तिहान बि मुलतवी। जामशोरे जी ज़िले इंतिज़ामिया पारां हैदराबाद का कराची ले सफ़र करण का पासो करण की हिदायत कर छड़ी। धरणे के जीडीए की क़यादत पीर पागारो, राशिद महमूद सुमरो, सैयद ज़ैन शाह, अयाज लतीफ़ पलीजो, डॉक्टर कादिर मक्सी ऐं ॿिया ख़िताब कता। निगरान वफाकी काबीना गैस की कीमतुनि में इजाफे की मंजूरी ॾेई छॾी। इक़्तिसादी राब्ता कमेटी गुज़िरियल ॾींहं गैस अघनि में वाध की मंजूरी ॾिनी हुई। काबीना जे 14 फरवरी ते इक़्तिसादी राब्ता कमेटी जे फ़ैसिलनि की मंजूरी। बदरनामे मूजिब निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ जी सदारत हेठि वफाकी काबीना जो इजलास थियो। अफ़गानिस्तान कंट्री ऑफिस हेठि इस्तेमाल गाॾियुनि खे स्पेयर पार्ट्स जी कराची पोर्ट खां अफ़गानिस्तान मुंतक़िली ऐं ग्रेड 20 जे ऑफिसर खान नवाज़ जी हैवी इंडस्ट्री टैक्सला में फाइनेंस मेंबर तौर ॿीहर मुक़ररी की मंजूरी पिणु ॾिनी वई। जेएस बैंक जे स्पॉन्सरिंग शेयर होल्डर शबीर अहमद के बैंकिंग कंपनीज ऑर्डिनेंस तहत छूट बिटी शहरियत रखने जवाबदार इरफान कादिर भट्टी के सल्तनत नार्वे हवाले करण एमडी पाकिस्तान बैतुल माल जी खाली जगह ते सैयद तारिक मोहम्मद हसन की मुक़ररी की मंजूरी ॾिनी वई। पीपी चेयरमैन सां नून लीग सां ॻाल्हि लाइ जोड़ियल कमेटी के मेंबरनि की मुलाकात। बिलावल भुट्टो ज़रदारी सां कमेटी मेंबरनि ज़रदारी हाउस में मुलाकात कई। बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुराद अली शाह, कमर जमान कायरा, शुजा खान, सनाउल्ला ज़हरी ऐं ॿियनि मुलाकात कई। हम लोगों की आवाज बनेंगे। हमारे जो पिसे हुए लोग हैं, जो मुआशी तौर पर दीवार से लगे हुए लोग हैं, हम उनकी रिप्रेजेंटेशन करेंगे, हम उनकी आवाज बनेंगे। अगर हमारे कैंडिडेट्स में दमखम होगा और पीपल्स पार्टी की जो रेपुटेशन है, जमहूरियत के लिए जो कुर्बानी है, उसको लोग समझेंगे तो यकीनन आईनी अहदों पर हमारा इंतखाब करेंगे। बाकी आगे अल्लाह की मर्जी है। हम हक तो रखते हैं इलेक्शन लड़ने का, तो हम इन पोजीशंस पे अपने कैंडिडेट्स को खड़ा करेंगे, आगे लॉबी करेंगे, आगे देखेंगे क्या होता है।
पीपल्स पार्टी अगवाननि GDA के सियासी यतीमन जो टोलो करार ॾेई छॾियो। पीर पागारे जे भाउ पाण चयो हो त पीपल्स पार्टी में शामिल थियण जे बदिले में असांखे 10 सीटूं ॾिनियूं वञनि, पर उन्हनि जो फरमाइशी प्रोग्राम न हलियो। पीपल्स पार्टी जे मरकज़ी इतलाह सेक्रेटरी शादिया मरी GPP अगवान जमील सुमरो जी कराची में बिलावल हाउस में गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस। शादिया मरी जो चवणु हो त इहा ख़बर कूड़ी आहे त GDA के पीपल्स पार्टी में शामिल करण जी का आश कई हुई। जमील सुमरे चयो त पीर पागारे खे छुटल कारतूस इस्तेमाल करे रहिया आहिनि, उनखे छुटल कारतूसनि मां जिंद छॾाइण घुर्जे। PS अरड़ा उबाड़े जी रहल 2 पोलिंग स्टेशन जा गैर हतमी गैर सरकारी नतीजा जारी। आज़ाद उम्मीदवार जाम मेहताब डहर 1922 वोटनि जी लीड सां गैर हतमी ऐं गैर सरकारी तौर कामयाब। पीपल्स पार्टी उम्मीदवार शहरियार शहर गैर हतमी ऐं गैर सरकारी तौर हाराए वियो। ॿिन्ही पोलिंगनि तां जाम मेहताब डहर 1147 वोट खया ऐं शहरियार महर 805 वोट खणी सघियो। इस्टेब्लिशमेंट के निशानो बनाइण मुल्क की खिदमत नाहे। असांखे भी उम्मीदन का घट सीटूं मिलियूं, पर वावेला नाहे कई। अक्सर जमायतन की धमकी वारन बयानन सां जमहूरियत के नुकसान पहुंची सके थो। अजीब सूरत हाल है, इदारन से तनकीद कई पी वने। MQM पाकिस्तान अगवान खालिद मकबूल सिद्दीकी मुस्तफा कमाल ऐं ॿियनि जी प्रेस कॉन्फ्रेंस। संदन चवणु हो त कारकर्दगी ॾेखारण बग़ैर सवाल पुछण ते इस्टेब्लिशमेंट जो ॾोहो ॾिनो वञे थो। माण्हुनि खे पाणी ऐं दवा न ॾींदड़ आख़िर में इस्टेब्लिशमेंट ते इल्ज़ाम हणनि था। फरली खाते जी तर्जमान मुमताज़ ज़ोहरा बलोच चयो आहे त चूंडुनि बाबति गैर मुल्की नसीहतनि जी ज़रूरत नाहे। चूंडुनि जे हवाले सां मुबसरनि जी रिपोर्ट हक़ीक़त ते बदल नाहे। हू गज़ा ऐं रफ़ा में इसराइली जारियत जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कनि था। वालरल माथरी में कश्मीरनि ख़िलाफ़ भारतीय ज़ुल्म जो सिलसिलो जारी आहे, जेको बिना देर बंदि कयो वञे। पाकिस्तान ऐं रूस स्ट्रेटेजिक ग्रुप जो इजलास 7 फरवरी ते थियो। इजलास में इलाक़ाई सलामती समेत मुख़्तलिफ़ अहम मामलनि ते ॻाल्हियूं थियूं। पाकिस्तान ऐं जमहूरिया डोमिनिका विच में सिफ़ारती लाॻापा क़ाइमु थिया आहिनि। PTI उमर अयूब के वज़ारत उज़्मा लाइ उम्मीदवार नामज़द करे छॾियो। PTI बानी पारां पीपल्स पार्टी JUI ऐं ॿियनि जमायतनि सां ॻाल्हियुनि लाइ कमेटी जोड़ण जी हिदायत। असद कैसर जो चवणु आहे त समूरियुनि सियासी जमायतनि सां ॻाल्हाइण जो टास्क ॾिनो वियो आहे। इलेक्शन में धांधली ख़िलाफ़ एहतजाज कंदड़ जमायतनि सां राब्तो कंदासीं।